अस्सलाम वालेकुम डियर फ्रेंड्स, मां मुख्तियार अब्बासी आहियां। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुख्तियार अब्बासी MATv। कल्ह टियों ॾींहुं जेका मूं वीडियो रखी हुई अमर जलील साहब बाबति, उहा पंहिंजो तमामु घणनि दोस्तनि ॾिठी। उन्हनि तमामु घणनि दोस्तनि रहनुमाई बि कई, पंहिंजी तजवीज़ूं बि ॾिनियूं ऐं इलाही मामलनि पंहिंजो मुंहिंजी उन ॻाल्हि खे एप्रीशिएट कयो। ऐं सोशल मीडिया ते, ट्विटर ते ऐं जन दोस्तनि मूंखे पंहिंजो एप्रीशिएट कयो। उन्हनि जी तमामु घणी महिरबानी। मां हाणे अर्ज़ु इहो कयो त मां हींअर बि पंहिंजे फेसबुक ते इहा साॻी पोस्ट रखी आहे त महिरबानी करे हाणे हिन इशूअ खे जेको आहे सो ख़तमु थियणु खपे ऐं ॿिन्ही तरफ़नि खां जेके पोस्टूं आहिनि उहे हाणे बंदि थियणु खपनि ऐं बल्कि उहे जेको आहे सो हाणे कंहिं बि क़िस्म जी अमर जलील बाबति पोस्ट न अचणु खपे। उहा इन जे करे त तव्हां मुसलसिल कल्ह खां वठी ॾिठो हूंदो त हाणे पंहिंजो जेको असांजो सिंध जो जेको क़ौमी दुश्मन आहे, जेको अज़ली दुश्मन आहे, जेको पाकिस्तान ठहण खां वठी सिंधियुनि सां मुख़्तलिफ़ इस्लाम ऐं मज़हब जे नाले में, उन जे आड़ में असां ते क़ौमी वार कंदो आहे ऐं असां ते पंहिंजो हमला कंदो आहे। उन जी हिकिड़ी तारीख़ आहे। उन जी तारीख़ अल शम्स ऐं अल बदर जी तारीख़ बि आहे, जन बांग्लादेश में जेको आहे सो खून जूं नदियूं वहायूं। हींअर कल्ह खां वठी जेको आहे सो इस्लाम लाइ जे लाइ जेका सो जेका तड़पंदड़ अख़बार आहे उम्मत कॾहिं बि पंहिंजो अवाम दोस्त, पाकिस्तान दोस्त, सिंध दोस्त ऐं इल्मु दोस्त अख़बार न रही आहे। उन सदाईं जेको आहे सो फितना कराया आहिनि ऐं जमाए इस्लामी जी अख़बार आहे। जमाए इस्लामी जो रोल जेको पाकिस्तान जी तारीख़ में आहे उहो को बहितर रोल कोन्हे को। अवां ज़िया जो दौरु ॾिठो हूंदो, अवां भुट्टे जो दौरु ॾिठो हूंदो। भुट्टे साहिब खे उन्हनि हिकिड़े ॾींहं जे लाइ जेको आहे सो बर्दाश्त कोन कयो ऐं जनरल ज़िया जी राइट हैंड हुई जमाए इस्लामी, ऐं जंहिं इस्लाम जे नाले ते ही सॼी जेको अॼु जेको इस्लाम जी जेका मज़हबी इंतिहा पसंदी आहे, इन जी बुनियादु रखंदड़ जेका आहे उहा जमा इस्लामी आहे ऐं जमा इस्लामी राइट हैंड हुई जनरल ज़िया जी। तंहिंजे करे असां जमा इस्लामी भली हींअर खणी कहिड़नि बि रूपनि में अचे, कहिड़नि बि रंगनि में अचे, कहिड़नि बि पंहिंजो चहिरा चेंज करे अचे, पर हुन जे अंदर में उहा ई साॻी रुजत पसंदी आहे। तंहिं करे हींअर उहा जमा इस्लामी उन मां फ़ाइदो वठणु पई चाहे ऐं उन कल्ह जेका उम्मत अख़बार में जेका उन हेडलाइन ॾिनी आहे, इहा हिकिड़ी सहाफ़ती प्रोफेशनल गद्दारी आहे ऐं पंहिंजे प्रोफेशन सां जेको आहे सो उन्हनि गद्दारी कई आहे। मां ही रखां पियो, तव्हां ॾिसो त हिननि हेडलाइन जेको आहे सो कहिड़े क़िस्म जी रखी आहे। हीउ हिकिड़ो इंतिशार हथ सां वधी हिकिड़ो इंतिशार था फैलाइनि। उन फैलाइण जो जेको मामिलो आहे उहो इहो आहे त ही बाहि ते पेट्रोल छॾण जी जेको आहे सो हिकिड़ी साज़िश आहे। तंहिंजे करे तव्हां ऐं असां अचो त गॾिजी जेकी बि सभु सिंध में असीं या जेकी बि सिंध जूं जेके बि मज़हबी धुरियूं आहिनि, जेके पंहिंजे अंदर में पंहिंजो सिंध दोस्त आहिनि, पंहिंजे अंदर में अवाम दोस्त आहिनि, पंहिंजे अवाम माण्हुनि सां, पंहिंजे वतन सां, पंहिंजे धरती सां प्यारु कनि थियूं, उहे असांजूं पार्टियूं आहिनि। असां उन्हनि सां हर वक़्तु हर दम उन सां गॾियल आहियूं। सेक्युलरिज़म जी इहा ई हिकिड़ी सुञाणप हूंदी आहे त पंहिंजो मूंखे बहरहाल मां सेक्युलर आहियां ऐं सेक्युलर जी जेका माना वरिती थी वञे, जेका ग़लति माना थी वञे, मां उन माना जो हामी न आहियां। मां हिन माना जो हामी आहियां त सेक्युलरिज़म माना इहो त जेकॾहिं तव्हां जो जेको दीन आहे उहो तव्हां वटि हुजे, असांजो दीन जेको आहे सो असां वटि हुजे, उहो क़ुर शरीफ़ बि इहो ई थो चवे ऐं असां कंहिंजे बि जेको आहे सो दीन खे घटि वधि न ॻाल्हायूं ऐं त मोट में असांजे बि केरु दीन खे घटि वधि न ॻाल्हाए। अहिड़ी तरीक़े सां असां अॼु जेकी बि सिंध में मज़हबी तनज़ीमूं आहिनि, असां उन्हनि जी इज़त था कयूं ऐं उन्हनि जी इज़त करणु बि खपे। उहो उन्हनि जो पंहिंजो आहे, इहो केरु सही आहे, केरु ग़लति आहे, केरु कीअं आहे, केरु कीअं आहे, इहो वक़्तु फ़ैसिलो कंदो। तंहिंजे करे असीं उनखे इहो तइ करे न छॾियूं त हीउ फ़लाणो जेको आहे फ़िरक़ो हीउ सही आहे, हीउ फ़लाणो फ़िरक़ो जेको ग़लति आहे हीउ सही आहे। इहो जेको सुन्नी शिया काफ़र वारो मामिलो जेको आहे उहो असां बल्कि मां त कॾहिं बि उनजो न आहियां रहियो त को सुन्नी जेको आहे सो सही आहे, को शियो सही आहे ऐं को वहाबी सही आहे। ऐं इहो ख़ुदा पाण ॾिसे थो त उहो फ़ैसिलो कंदो त उहो केरु सही आहे। ख़ुदा त असांजो हिकिड़ो ई आहे, क़ुर बि जेको आहे सो हिकिड़ो ई आहे जेका असांजी रहनुमाई करे थो, नबी बि असांजो हिकिड़ो ई आहे जेको आख़िरी नबी आहे। तंहिं करे बसि इहो ई आहे जंहिं असीं हुन ते कलमो था पढ़ूं, इहो ई असांजो दीन आहे, इहो ई असांजो इस्लाम आहे। तंहिंजे करे मां ॻाल्हि जेका उहा कयां थो, उहा इहा थो कयां त असांखे हीअ जेके मज़हबी धुरियूं आहिनि, जेके
शियनि जे नाले में हुजनि, जेके सुन्ननि जे नाले में हुजनि या देवबंदनि जे नाले में हुजनि, असांखे उन्हनि मां एतिरो ख़तरो कोन्हे। असांखे ख़तरो आहे इंतिहा पसंदि जेके जुनूनी आहिनि। इहे मसइलनि इहो जुनून आहे न त इहो औरत वर्कर जेको पोलियो वर्कर छो थी प्यारींदी वते हणो गोली उनखे, इहो इंतिहा पसंदि आहे। इहो इंतिहा पसंदि आहे त केरु ॻाल्हाए बि न, इहो इंतिहा पसंदी आहे। कंहिंजे ॻाल्हाइण ते बंदिश विझो, कंहिंजे चुरपुर ते बंदिश विझो, बसि जेको मां चवां बसि उहो सही आहे, उहो हतमी आहे, उहो आख़िरी आहे। इहा आहे इंतिहा पसंदी। तंहिंजे करे सिंध इन इंतिहा पसंदी में कॾहिं बि न रही आहे ऐं न वरी रहंदी। असीं सभु मज़हबी सहप रवादारी रखंदड़ सभु माण्हू आहियूं। सिंध खे हिन वक़्तु मज़हबी सहप ऐं रवादारी जी ज़रूरत आहे। सिंध खे मज़हबी इंतिहा पसंदि जी ज़रूरत नाहे। तंहिंजे करे असां हाणे हींअर मौक़ो न ॾियूं हिन खे जमा इस्लामी खे ऐं जमा इस्लामी अहिड़ियुनि ॿियनि पंहिंजो इंतिहा पसंदि तंज़ीमुनि खे जेकी मज़हब इस्लाम जे नाले में जेको असां सां क़ौमी दुश्मनी कनि। हिननि जी जेका प्रोफेशनल दुश्मनी आहे, हिन जेका जंग उम्मत अख़बार जेका कल्ह हेडलाइन ॾिनी आहे, उहा सच पुछो त हिकिड़ी जेको आहे सो बाहि जे मथां पेट्रोल हारण जी कई आहे। तंहिंजे करे इहा हिकिड़ी साज़िश आहे। ऐं पंहिंजो मां समूरनि सिंध जे समूरनि मुहिबे वतन, समूरनि क़ौम परस्त, समूरनि सिंध दोस्त, समूरनि वतन दोस्त, समूरनि मज़हब पसंदि दोस्त अलाह साईं जे समूरनि ॿाननि ऐं पंहिंजो दीन धर्म जेकी बि असांजा जेकी बि हिते मुख़्तलिफ़ पंहिंजो मज़हब आहिनि, ईसाई हुजे, हिंदू हुजे, पंहिंजो मुस्लमान हुजे, केर बि कहिड़ी बि ज़ात जो पात जो हुजे, पर उहो हिन धरतीअ जो जेको वारिस आहे उहो सिंधी आहे। तंहिं करे माण्हुनि समूरनि दोस्तनि खे अपील थो कयां त अचो त पाण में मज़हबी सहप रवादारी पैदा करे हिकिड़ो भाईचारो पैदा कयूं। अमर जलील ॼाणे, उहो उनजो ख़ुदा ॼाणे अमर जलील सही आहे ग़लति आहे, या हिनजी हू चवे थो मुंहिंजी इस्लाही ॿोली आहे, कहाणी आहे ऐं उहो हुनजे पंहिंजे चवण जो हिकिड़ो ढंग आहे। पर जेकॾहिं पंहिंजो अक्सरत पंहिंजो चवे थी त अमर जलील खे ईअं न चवणु खपंदो हो त पोइ ठीकु आहे। वाक़ई अमर जलील खे पंहिंजी ॿोली जेको आहे सो तब्दील करणु खपंदी हुई ऐं ॿोली तब्दील करणु बि खपे। तंहिंजे करे बहरहाल हीअ मां सम्झां थो त जेका इहो टुकड़ो ॿिनि मिंटनि जो जेको टुकड़ो कढी कयो वियो आहे 3 साल पुराणो, ऐं हाणे इहो जेको कयो आहे इहा डेलिबरेटली साज़िश आहे। तंहिं करे इन साज़िश सां गॾिजी अचो त मुक़ाबिलो कयूं। तव्हांजी महिरबानी। थैंक यू।